ओम शांति अॼु मां वाक्यनि फ़रिश्तो अर्थात जंहिंजे हिकु बाप जे सवाइ अन्य आत्माउनि सां कोई रिश्तो ई न आहे। मतलब दैहिक रिश्तो न आहे। 21 नव 75 जा मां वाक्य आहिनि। अॼु बाप दादा चवनि था वहारे मां जो नशो यादि आहे। उहो ॾींहुं उहो झलक ऐं फलक स्मृति में ईंदी आहे। उहा नशे जा ॾींहं अलौकिक हुया। अहिड़े नशे जा ॾींहं स्मृति में ईंदे ई नशो चढ़ी वेंदो आहे। मतलब सदा असांखे हिन सृष्टि ते पाठ वॼाईंदे उहे जो बि असांखे ज्ञान मार्ग में जो अनुभव थींदो आहे, जॾहिं असां जनम वरितो हुयो, अलौकिक जनम, उहो 55 जा ॾींहं त केॾा सुठा हूंदा आहिनि हाणे बि, लेकिन हुन खां पोइ पढ़ाई शुरू थी वेंदी आहे न, त अगरि असां हाणे बि रोज रोज बाबा जे ज्ञान जे हिसाब सां हलंदा हलूं, ज्ञान खे यूज़ करूं, त हाणे जा ॾींहं बि सुठा आहिनि ऐं बचपन जा ॾींहं बि सुठा त आहिनि ई सही। त बाबा चवनि था उहा ॾींहुं उहा झलक फलक स्मृति में ईंदी आहे। उहे नशे जा ॾींहं अलौकिक हुया। अहिड़े नशे जा ॾींहं स्मृति में ईंदे ई नशो चढ़ी वेंदो आहे। एतिरो नशो, एतिरी ख़ुशी जो स्थूल पाऊं बि हलदे फिरदे नेचुरल डांस कंदा हुजो। ॾिसो, अगरि तव्हां बाबा मिलन कयो आहे, मधुबन में वेंदा आहियूं, त मधुबन में त केॾो ख़ुशी जो माहौल रहंदो आहे, केॾो मज़ो ईंदो आहे। त उहो जेको असां अनुभव, जेको बि असांखे हिन अलौकिक जीवन में अनुभव थियो आहे न, हुनखे सदा पंहिंजी बुद्धि में यादि रखंदा करो। ऐं उहो ॾींहुं, उहो अनुभव असांखे सदा घड़ी घड़ी यादि ईंदो न, त असांखे ईअं लॻंदो जीअं त मां डांस थी कयां। एतिरो नशो, एतिरी ख़ुशी जो स्थूल पाऊं बि हलदे फिरदे नेचुरल डांस कंदा रहनि। प्रोग्राम सां डांस न, नेचुरल। मन में भी नचण, तन भी नेचुरल नचदो रहे। ये नेचुरल डांस त निरंतर थी सकती है न। मन जी डांस तो सदा थी सकती है न। अखियुनि जो ॾिसण, हथनि जो हिलण ऐं पांव जो हलण, सभु ख़ुशी में नेचुरल डांस कंदा आहिनि न। बाबा पुछनि था, अगरि असांजो मन जो डांस सदा हलंदो रहे, त कॾहिं बि मौक़ो मिले भई असां ईअं अकेला आहियूं या अखियुनि सां ॾिसण, हथ सां हिलण, हथनि खे हिलाइण, पांव सां हलण, सभु ख़ुशी में नेचुरल डांस कंदा रहंदा। त बाबा चवनि था उन्हनि खे फ़रिश्ते जो डांस चईंदा आहियूं। अहिड़ो नेचुरल डांस हलंदो रहंदो आहे। ॾिसो, जॾहिं असांजो मन ख़ुशि हूंदो आहे न, त असां कम बि कंदा आहियूं त ईअं लॻंदो आहे जीअं डांस था करो। ॾाढो मज़ो ईंदो आहे। त बाबा चवनि था अगरि मन सां सदा नचंदा रहंदव न, त तन नेचुरली तव्हांजो अखियूं हिलाइण, हथ सां कमु करण, पांव सां हलण बि जीअं त असां डांस था करूं। इनखे चइबो आहे फ़रिश्तनि जी डांस। जीअं चईंदा आहिनि न, फ़रिश्तनि जे पांव धरती ते न टिकदा आहिनि, अहिड़ा फ़रिश्ता ठहिण वारी आत्मायूं बि हिन देह अर्थात धरती, देह असांजी धरती, जीअं उहा धरती मिट्टी आहे, उअं देह बि त मिट्टी आहे न। त फ़रिश्तनि जा पांव धरती ते न रहंदा आहिनि, अर्थात फ़रिश्तो ठहिण वारी आत्माउनि जा पांव अर्थात बुद्धि, बुद्धि खे ॾिसो, बुद्धि खे हथ बि चइबो आहे, बर्तन बि चइबो आहे, बुद्धि खे पांव बि चइबो आहे। अर्थात फ़रिश्ता जो फ़रिश्तनि जा पांव धरती ते न रहंदा आहिनि, अर्थात फ़रिश्तो ठहिण वारी आत्माउनि जा पांव अर्थात बुद्धि हिन देह रूपी धरती में न रहंदी। ये निशानी आहे फ़रिश्तेपन जी। जॾहिं असां मन सां बाबा खे यादि कंदा रहंदा आहियूं, मन मना भव, बुद्धि में बाबा जो ज्ञान, मनन चिंतन, ऐं उहो अनुभव असांजी बुद्धि में रहंदो आहे, त असां सदा मन सां डांस कंदा रहंदा आहियूं। त असांजो कर्म कंदा आहियूं न, उहो कर्म कंदे बि असांजी आत्मिक स्थिति में स्थित थी करे कर्म कंदा आहियूं, त जीअं सदा अखियुनि सां ॾिसूं था उहो बि डांस, हथनि सां कमु करूं था उहो बि हिलाइण, हथनि सां कमु करणु मतिलबु हथनि खे हिलाइण,
पाँव सां हलंदा आहियूं, मतिलबु पाँव सां बि माण्हू पाँव जा बि स्टेप्स कंदा आहिनि न। त बाबा चवनि था कि हाणे खुद खे चेक करो कि सदा असांजी बुद्धि रूपी पाँव हिन देह रूपी धरती खां परे रहंदी आहे, अर्थात हिन देह जे संबंध वारी दुनिया, देह जे संबंध वारी वस्तु पदार्थ हिननि खे यूज़ कंदे हुए बि असांजी बुद्धि में सदा बाबा जी ॻाल्हियूं हुजनि, उहो अनुभव हुजे त असांजी बुद्धि हिन देह रूपी पाँव खां, हिन देह रूपी धरती खां परे रहंदी। जेतिरो फरिश्तेपन जी स्थिति जे समीप ईंदा वेंदा ओतिरो देह रूपी धरती सां पाँव स्वतः ई मथे वेंदो, अर्थात शरीर देह जे संबंध पदार्थ वस्तु वैभव जी ॻाल्हियुनि सां हिन दुनिया जे दुख जे प्रभाव सां परे रहंदासीं। देह में दर्द थींदो आहे त दुख थींदो आहे न, लेकिन हुन दुख सां परे असांजी बुद्धि में जॾहिं बाबा जी ॻाल्हियूं हूंदियूं त देह में जेको सूर थो थिए उहो बि असांखे महसूस न थींदो। दवाई ॾियणी आहे लेकिन हुन खां मथे थी वेंदासीं। अगरि मथे न आहे, धरती ते रहंदा आहियो त सम्झो जीअं बोझ आहे, बोझ वारी वस्तु मथे न रही सघंदी आहे। बोझ वारी बोझ अगरि बुद्धि में बोझ हूंदो, भई सूर आहे सूर आहे सूर, त असां पंहिंजी बुद्धि खे मथे न टिकाए सघंदासीं बाबा वटि, ठीकु आहे। त अगरि असांजे बुद्धि में बोझ हूंदो देह जे संबंधनि जो, पदार्थनि जो, अरे हीअ चीज न आहे, हाणे छा करां, कीअं करां, बाबा खे ॾेई करे असां बाबा खे यादि करूं। बुद्धि बोझ वारी वस्तु मथे न रही सघंदी, अर्थात असां मथां वारो जो असांखे श्रेष्ठ मत ॾे थो, जो डायरेक्शन ॾे थो, जो साथ ॾे थो, हुनजो अनुभव न करे सघंदासीं। हल्कोपन न आहे, बोझ आहे त हिन देह रूपी धरती ते बार बार पांव अची वेंदो। फरिश्तो अर्थात हल्को, फरिश्तो अर्थात सदा हल्को। त अगरि असांखे बोझ हूंदो त असां हल्को न थी सघंदासीं, त फरिश्तो न थी सघंदासीं। फरिश्ते जा पांव धरती खां मथे स्वतः ई रहंदा आहिनि, अर्थात हुनजी बुद्धि में सदा मथां जी ॻाल्हियूं हूंदियूं आहिनि। कमु हेठि था करो, लेकिन बाबा छा श्रेष्ठ मत ॾिनी अथई हिन सीन खे पार करण लाइ, उहो बुद्धि में रहंदो आहे। त फरिश्ते जा पांव धरती खां ऊच स्वतः ई रहंदा आहिनि, कंदा न आहिनि, स्वतः ई। कोई बि ॻाल्हि थींदी हुनखे सदा यादि रहंदो, हा भई बाबा हीअं चयो अथई। त हल्को हूंदो हुनजे लाइ चईंदा आहिनि कि इहो त जीअं हवा में ई उड़ंदो आहे, हलंदो न आहे, इहो त उड़ंदो आहे। ईअं ई फरिश्ते जा बि ऊची स्थिति में उड़ंदा आहिनि। कर्म त असांखे करणो आहे, सभु कुझु संभालंदे हुए बि असांजी बुद्धि में बाबा ऐं बाबा जी ॻाल्हियूं हुजणियूं खपनि। असां कर्म माण्हू वांगुरु न करूं, बाबा जी श्रेष्ठ मत वांगुरु करूं, तॾहिं असां में उहा अलौकिकता, उहो लाइटपन, जी सम्झो कंहिं ॻाल्हि में माण्हू चवंदा अरे इहो छा थी वियो, लेकिन असां अरे सभु कर्मनि जी ॻाल्हि आहे, सभु हिसाब किताब चुकतो थो थिए, सभु भलो कल्याण थी वियो। अगरि असांजी इहा स्थिति रहंदी, माण्हू भारी थींदा, असां हल्को रहंदासीं, चलो जो थियो ॾाढो सुठो थियो। त हीअ आहे फरिश्तेपन जी स्थिति। त ईअं ई फरिश्ते जी ऊची स्थिति में उड़ंदो रहंदो। उड़ण अर्थात हाणे हाणे एॾो वॾो घाटो थी, एॾी वॾी ॻाल्हि थी वई, लेकिन असां सेकेंड में चलो कल्याण थी वियो, अॻियां वधो। त ईअं ऊची स्थिति में उड़ंदा आहिनि। अहिड़ा नेचुरल फरिश्तनि जो डांस ॾिसण ऐं करण में बि मज़ो ईंदो आहे। अगरि असां सॼे ॾींहं में जेकी बि ॻाल्हियूं अचनि थियूं फटाफट पार था कंदा वञूं त जीअं त नेचुरल डांस था करूं, उड़ूं था। महारथी टीचर्स जी नेचुरल फरिश्तनि जी डांस कंदी रहंदियूं आहिनि न, बाबा प्रश्न पुछनि त सिर्फ़ जो टीचर्स निमित आहिनि उहा न, बाबा चईंदा आहिनि न कि तव्हां सभु असां जो बि बाबा जो ज्ञान ॿुधंदा आहियूं, ॿुधाईंदा आहियूं, त टीचर्स ई थियासीं न। महारथी केरु हूंदो आहे? जो बाबा जी ॻाल्हियुनि खे धारणा करे। कल्ह परीहं बाबा साकार मुरली में चयई न, महारथी अर्थात बाबा जी ॻाल्हियुनि खे धारण करण वारो, कर्मनि में लाइण वारो।
करण करावना शिव बाबा पंहिंजे सम्मुख वेठी हुई टीचर्स खां पुछनि था। कोई चई बाबा हाथ माया जा हथ कटे छॾो। कंहिं टीचर चई बाबा माया जा हथ कटे छॾो। अगर बाप माया जा हथ कटे छॾे त जो कटंदो उहो पाईंदो। भई बाबा अगर माया खे भॼाए छॾी त बाबा पंहिंजी शक्ति सां भॼाईंदा त बाबा थोड़ी राज्य कंदा। बाबा राज्य त असांखे करणो आहे न, उच्च पद त असांखे पाइणो आहे। त माया जा हथ कटण जा बि बाबा खां शक्ति वठो ऐं माया खे भॼायो, ख़तम करे छॾियो अंश वंश सहित। बाप तो सब कुछ करे सकता है, सेकंड जो ऑर्डर आहे, लेकिन भविष्य ठाहिण वारो जो भविष्य कीअं ठाहींदो। बाप सभिनि जे लाइ चई ॾियनि या सिर्फ़ तव्हांजे लाइ ई करनि। बाप सभिनि जे लाइ करे न। अगरि असांजे लाइ बाबा माया जा हथ कटे छॾंदो त ही त पार्शलिटी थी वई। पोइ त जीअं अॼु जी दुनिया में रिश्वतखोर आहिनि त इहे बि उही लिस्ट थी वेंदी। हिन जे लाइ जे नेपाल में बि नंढे ॿारनि खे खुखड़ी खुरी हथ में पकड़ाईंदा आहिनि। भई नेपाल में कोई रीति रस्म हूंदो जे कंहिं ॾींहुं न सभिनि खां बलि चढ़ाईंदा आहिनि त ॿारनि खां बि चढ़ाईंदा आहिनि नंढी। भले ॿारनि जो ईअं हथ पकड़दा आहिनि, कंदा ख़ुदि आहिनि, लेकिन हथ ॿारनि जो रखाईंदा आहिनि। एतिरो थी सघंदो आहे, लेकिन हिमत जो हथ त ख़ुदि ज़रूर रखणो आहे न। चलो बाबा चवनि था तव्हां नंढा ॿार आहियो, तव्हां माया खे नथा भॼाए सघो त मां तव्हांजी मदद कंदमि, लेकिन हिमत त तव्हांखे रखणी पवंदी न। हिम्मत त रखो कि हा बाबा मां तव्हांजी इहा सेवा कंदमि, मां तव्हांजी इहा ॻाल्हि खे धारण कंदमि। न सम्झो कोई ॻाल्हि अहिड़ी आहे जो तव्हां करे नथा पायो, लेकिन तव्हां संकल्प त करो बाबा मूंखे ईअं करणो आहे। तॾहिं त बाबा हिम्मत जो त हथ उठायो न। भई कोई बि धारणा आहे, कोई बि सेवा आहे, कोई बि स्व परिवर्तन आहे, या ॿियनि जी सम्झो तव्हांजे घर में लहसुन प्याज अञा ताईं ठहे थो त तव्हां संकल्प त करो बाबा इहे तव्हांजो घर आहे, अॼु खां तव्हांजे हिन घर में लहसुन प्याज न ठाहिणो खपे। पोइ ॾिसो तव्हांजे घर में जेका ॿार आहिनि न, जेका फैमिली मेंबर्स आहिनि, उहो बि तव्हांखे ॾिसी चईंदा चलो तव्हां न खाईंदा आहियो त असांखे कॾहिं इच्छा थींदी त असां ॿाहिरां खाईंदासीं, लेकिन घर में न ठाहींदासीं। त असां संकल्प ई न कंदासीं। असां चईंदासीं न ॿार आहिनि, बाबा त चईंदो आहे। बाबा त चईंदा आहिनि, उहा त भई केस अहिड़ो थी वियो, लेकिन असां त संकल्प करूं न कि बाबा तव्हां त चईंदा ठाहे ॾियो, लेकिन इहे तव्हां त इहे मतिलबु इहे तव्हांजो घर आहे। जीअं न कॾहिं कॾहिं फैमिली में चईंदा आहिनि न, कोई मतिलबु कोई कोई ॻाल्हि जे लाइ चईंदा आहिनि कि न अॼु खां असांजे घर शुद्ध घर त तव्हांजो बि आहे, त तव्हां त बाबा खे ॾेई रखियो आहे न। त तव्हां संकल्प करो बाबा तव्हांजे हिन घर में अॼु खां लहसुन प्याज न ठाहिणो खपे। तव्हांजे हिन घर में अॼु खां कोई बि विकार वश कोई बि कमु न करे, न काम, न क्रोध, न लोभ, न मोह, न अहंकार। जरूरी थोड़ी सिर्फ सेंटर्स ते ही है, तव्हां बि त बाबा खे घर ॾिनो आहे न। त ये कोई बि जो बि असांखे बाबा चवनि था, उहा अगरि असांखे जीवन में प्रैक्टिकल में लाइण जे लाइ हिम्मत जो हिकु संकल्प करो, पोइ बाबा ॾिसो तव्हांजी मदद कराईंदो। तव्हांजे घर में जो माण्हू आहे न, उहो ई तव्हांखे चईंदा कि न तव्हां न खाईंदा आहियो त असांखे बि ईअं न ठाहे ॾियो, न त असांखे पाप ईंदो न। असां ॿाहिरां जीअं जी इच्छा थींदी उहो खाई वठंदासीं। त बाबा चवनि था हिम्मत जो हथ ख़ुदि ज़रूर रखणो आहे, एतिरो त करणो आहे न। ये टीचर्स जी टॉपिक चर्चा जो विषय आहे। सॼे ॾींहं में केतिरो समय फ़रिश्तो रहूं था, केतिरो समय फ़रिश्तनि जे बजाए हिन मृत्यु लोक जे मानव थी वेंदा आहियूं। हिन मृत्यु लोक जो मानव थियण मतिलबु हुननि वांगुरु सोचण, ॻाल्हाइण, करण। रिश्ता रिश्ते त सभु कैसा आहिनि, त बाबा चवनि था चेक करो दैवी परिवार जे रिश्तनि में बि फरिश्ता न ईंदा आहिनि। ॾिसो फरिश्ता हाणे असां जॾहिं फरिश्ते खां पोइ देवता ठहींदासीं, मतिलबु फरिश्तो अर्थात जंहिंजो कंहिंसां कोई दैहिक रिश्तो न हुजे,
सत्य में त असां देहदारी दैवी परिवार वारा थी वेंदासीं न। मतिलबु ॾिसो बाबा केॾी गहराई वारी ॻाल्हि थी वञनि था कि दैवी परिवार जे रिश्तनि में बि फ़रिश्तो न ईंदो। मतलब लौकिक अलौकिक परिवार जे संबंध में ईंदे हुए भी असांखे सदा बाबा याद रही है ना। हाँ ये दीदी आ, ये दादी आ, ये फलानो फलानो आ, त असां सम्झो हाँ भई असां इन्हनि सां ॻाल्हायूं था त मतलब बाबा खे याद था करूं। बाबा हिकु बार चई न लौकिक अलौकिक में भी हुननि जे भी असांखे बंधननि में न फसणो आहे। छो जी अलौकिक बंधन में फसण भी हिकु सोने जी जंजीर आहे। त पूरो फ़रिश्तो ठहिणो आहे। फ़रिश्तो दैवी परिवार जे रिश्तनि सां भी परे रहंदो आहे। उहो त सदैव न्यारो रहंदो आहे। रिश्ता त सभु केसा आहिनि। अगरि कोई खे सखी ठाहियो त बाप सां उहो सखीपन जो रिश्तो घटि थी वियो न। त भले चइण में ई असांजी देहिक सखी आहे, लेकिन हाणे असांखे बुद्धि द्वारा सदा यादि रखणो आहे कि मुंहिंजो सखी सखा त बाबा आहे। कॾहिं उहा सखी न बि हुजे त असां ईअं न सोचूं कि अरे अॼु मुंहिंजी सखी न आहे, मां कंहिंसां ॻाल्हायां न। बाबा मुंहिंजो सखी सखा आहे न। कोई भी संबंध चाहे भेण चाहे भाउ या अन्य कोई भी रिश्तो जोड़ियो त हिक सां ज़रूर उहो रिश्तो हल्को थी वेंदो। मतलब अगर असां चऊं न मुंहिंजी भेण आहे, मुंहिंजी साहेड़ी आहे, अगर असां हुनजे रंग में रंगियासीं त बाबा सां उहो रिश्तो हिकु घटि थी वियो। छो जी बटिजी वेंदो आहे न। दिल जो टुकड़ो टुकड़ो थी वेंदो त टूटल उहो दिल थी वियो। टूटे हुए दिल में टूटे हुए दिल खे न बाबा भी स्वीकार न कंदो। टूटो उहो दिल थी वियो भई तव्हां चओ न बाबा भी मुंहिंजो आहे, इहे भी मुंहिंजा आहिनि। न न न, मुंहिंजो त बाबा ही सखा सखी आहे। ये त सिर्फ़ हाँ भई दुनिया ये त हाणे असांखे कोई भी हाणे तव्हांजो पुराणो सखी सखा मिले न त सोचो न ये त आत्मा आहे। हिनखे त असांखे बाबा जो परिचय ॾियणो आहे। मां त बाबा जी सखी आहियां। ये त बाबा जो ॿार आहे। इहा बाबा जी सखी आहे, मुंहिंजी न आहे, इहा बाबा जी आहे। असांखे बुद्धि खां ईअं सम्झणो खपे। बाबा खे विच में लाहे छॾियो, न त मुंहिंजी सखी पोइ उहा वेंदो। त बाबा चईंदा आहिनि टूटे हुए दिल में टूटे हुए दिल खे मां स्वीकार न कंदो। इहे बि गुईअ रिश्तनि जी फिलॉसफी आहे। सिवाय हिक जे ॿिए कंहिंसां बि रिश्तो न सखा न सखी। बाबा चईंदा आहिनि न मुंहिंजो ॿार न चओ, बाबा जा ॿार आहिनि। मुंहिंजी सखी न आहे, बाबा जी सखी आहे। हुनखे बि बाबा जो ठाहे छॾियो। न भाउ न भेण, त उहो संबंध में बि आत्मा यादि अचे। फ़रिश्तो अर्थात जंहिंजो आत्माउनि सां कोई रिश्तो न आहे। प्रीत जुटाइण सहज आहे, लेकिन प्रीत निभाइण मुश्किल आहे। निभाइण में भी नंबर ईंदा आहिनि न, जुटाइण में न ईंदा आहिनि। निभाइण कंहिंखे ईंदो आहे, सभिनि खे न ईंदो आहे। भई चइण में असां चईंदा आहियूं हा बाबा सां असांजो सर्व संबंध आहे, लेकिन जीअं माण्हू शादी कंदा आहिनि, ॿार पैदा कंदा आहिनि, ॿियो जो नए संबंध में ईंदा आहिनि त चईंदा न भई हाणे जोड़ियो आहे संबंध त निभाइणो त पवंदो। माण्हू जी इच्छा न हुजे त बि वञणु ज़रूरी आहे। चईंदा न निभाइणो त पवंदो। त हूअं ई बाबा खे बाबा त चई छॾियो, सर्व संबंधी त चई छॾियो, लेकिन निभाइण कंहिंखे ईंदो आहे। बाबा चवनि था सभु न करे सघंदा आहिनि। त हाणे चेक कजो अॼु कि मां बाबा सां सर्व हिकु संबंध यादि करे हुन संबंध सां तव्हां निभाए करे हलो था। निभाइण जी लाइन बदिली थी वेंदी आहे। त अॼु सॼो ॾींहुं चेक कजो बाबा सां सर्व संबंध आहे। ख़ासि ये सोच ये कजो न ये मुंहिंजो पुटु न आहे, मुंहिंजो पति न आहे, मुंहिंजी माउ पीउ भाउ भेण, मुंहिंजी साहेड़ी न, ये सभु बाबा जा माउ पीउ भाउ भेण साहेड़ियूं आहिनि। मुंहिंजो त बाबा माउ पीउ साहेड़ी फलानो फलानो आहे। ये अॼु जो पुरुषार्थ कजो। त बाबा चईंदा आहिनि निभाइण जी लाइन बदिली थी वेंदी आहे। लक्ष्य हिकु हूंदो आहे, लक्षण ॿिया थी वेंदा आहिनि। इन करे निभाईंदे कोई आहिनि, जुटदा सभु आहिनि। भक्त भी जुटदा आहिनि, लेकिन निभाईंदा न आहिनि। ॿार निभाईंदा आहिनि, लेकिन हुन में बि नंबरवार आहे। कोटनि में कोई में बि कोई हिकु संबंध में बि अगरि निभाइण में कमी थी वई या संबंध में जरा भी कमी थी वई न,
मानो 75 संबंध बाप सां आहे, 25 संबंध कोई ॿिए हिक आत्मा सां आहे, त निभाइण वारे जी लिस्ट में न रखंदासीं, बाबा चवनि था। छो जी बाबा टूटे हुए दिल खे थोड़ी स्वीकार कंदो। बाप सां गॾु 75 रखो था, ॿियनि सां ऐं कॾहिं कॾहिं 25% ॿियनि खे साथ, ॿियनि जो साथ वठण वारा आहियो, त निभाइण वारी जी लिस्ट में न ईंदव। बाबा खे 100% खपे। निभाइणो आहे त पूरो ई निभायो, न हीअं थोड़ी चईंदा आहिनि भैया इहो मुंहिंजो जनम ॾियण वारो बाप आहे, लेकिन इहे त मुंहिंजो पीउ आहे असली, लेकिन मां हिन खे बि पंहिंजो पीउ मञंदी आहियां। स्कूल में 2 नाम लिखाईंदव छा? त हिकु पीउ मतलब हिकु पीउ। त निभाइणो, ये गुह्य गति आहे। संकल्प में भी आत्मा, कोई आत्मा न अची। हाणे असांखे बुद्धि में एॾो पक्को करे छॾिणो आहे मुंहिंजो सर्व संबंधी बाबा आहे। कोई चए हा तव्हांजे चाचा हीअं, त पहिरियों असांखे चाचा जे रूप में बाबा यादि अचणो खपे। पोइ अच्छा बाबा जो चाचो, मतलब पंहिंजी बुद्धि में ईअं कजो, माण्हुनि खे न चइजो। संकल्प में भी कोई आत्मा न अचे, हिनखे चइबो आहे संपूर्ण निभाइण। कोई चए तव्हांजे पुट खे ईअं थी वियो, अरे मुंहिंजो पुट त बाबा आहे। अच्छा बाबा तव्हांजे पुट खे ईअं थी वियो। एतिरो न्यारो रहणो आहे। हाणे कहिड़ी बि परिस्थिति हुजे, चाहे मन जी, तन जी या संपर्क जी, कोई भी आत्मा संकल्प में न अचणी खपे। पहिरियों बाबा अचणो खपे। सम्झो कि परिस्थिति में कंहिं ॻाल्हि में असांखे पंहिंजे कंहिं भी संबंधी जी जरूरत थी सकती आहे, लेकिन पहिरियों बाबा संबंधी यादि अचणो खपे। पोइ बाबा जेके चए, संकल्प में भी कोई आत्मा जी स्मृति आई त हुन सेकेंड जो हिसाब ठही वेंदो। हाणे तॾहिं त सिर्फ़ 8 ई 5वीं ऑनर्स थींदा आहिनि, विशेष 8 जो ई गायन। त ज़रूर एतिरी गुह्य गति हूंदी, ॾाढो कड़ो पेपर आहे। बाबा चवनि था अष्ट रतन ठहिण ॾाढो कड़ो पेपर आहे। त बाबा चवनि था विशेष 8 जो ई गायन आहे, ज़रूर गुह्य गति हूंदी, ॾाढो वॾो कड़ो पेपर आहे। त फ़रिश्तो हुनखे चइबो आहे जंहिंजो संकल्प में भी, स्वप्न में भी कोई न रहे। कोई परिस्थिति में, मजबूरी में भी कोई न, कि ॻाल्हि अहिड़ी थी वई ऐं असांखे संकल्प में भी बाबा जे अलावा पहिरियों ॿियो कोई यादि अची वियो, अरे फलाणे खे फोन कर, अरे फलाणे खे न, पहिरियों बाबा, इहा ॻाल्हि थी वई। ॾिसो ये मंजिल ॾाढी, मतलब आत्मा खे सिर्फ़ हिकु बाबा सां सर्विस आहे। बाबा ईअं नथा चवनि ॿियनि जी मदद न वठो, लेकिन पहिरियों असांजे मन में, बुद्धि में बाबा अचणो खपे। सेकंड जे लाइ संकल्प भी न थिए, मजबूरी में भी मजबूत रहो, तॾहिं फ़रिश्तो ठहींदासीं। ऊंच मंजिल आहे न, लेकिन हिन में कोई नुक़सान न आहे। ॿियो ई ॾाढी सुठी मदद आहे न। घर में रोटी न आहे, पैसो न आहे, बाबा सहज हिन जे लाइ आहे, शुद्धि प्राप्ति पदम गुणा थींदी आहे। प्राप्ति त ॾिसो केॾी थिए थी, जो बाप जे रिश्ते सां प्राप्ति आहे, उहो हुन ई सेकेंड में स्मृति न ईंदी, भुलिजी वेंदा आहिनि। इन करे कोई आधार वठी वठंदा आहिनि। प्राप्ति कोई घटि आहे छा? मुश्किल सां सहज करण वारे बाप जो ई गायन आहे, न कि कंहिं आत्मा जो। त मुश्किल जे समय बाप जो सहारो वठणो खपे, न कि कंहिं आत्मा जो सहारो वठणो खपे। लेकिन हुन समय वो प्राप्ति भुलिजी वेंदा आहिनि न, त ॿिए कंहिंजी यादि ईंदी आहे। कमज़ोर थी वेंदा आहिनि, जीअं डूबदे हुए खे तिनको मिली वेंदो आहे न, त हुनजो सहारो वठी वठंदो आहे। हुन समय परेशानी जे कारण जो तिनको साम्हूं ईंदो आहे, हुनजो सहारो वठी वठंदा आहिनि, पोइ हुनखे भॻवान सम्झंदा आहिनि। लेकिन अगर सोचो माण्हू कोई डूबे थो ऐं उहा भगवान खे यादि करे, न खां पोइ अगर कोई भी माण्हू अचे थो उनखे बचाइण, त सम्झो भगवान मोकिलियो अथई। ईअं ई असांजे जीवन में वॾी वॾी परिस्थिति कुछ भी अची वञे, बाबा
इहा ॻाल्हि ईअं थी। हुन खां पोइ कोई माण्हू कोई अहिड़ी चीज लिखे त असां सम्झूं की हा बाबा इहे इशारो था ॾियनि। लेकिन बाबा चवंदा जीअं कोई माण्हू डूबदो आहे त हुनखे कोई बि साम्हूं ईंदो आहे त हुन सहारो वठी वठंदो आहे, लेकिन हुन सां बेसहारो थी वेंदो आहे। लेकिन हुन सां बाबा सां मतिलबु भॻवान सां पोइ अलॻि थी वेंदा आहिनि, छो जो पोइ हुनखे ई माण्हू भॻवान सम्झी वठंदा आहिनि। त इहा स्मृति में दादा ईंदो आहे। त अच्छा, त हाणे बाबा जो छा था चवनि की हिन दुनिया में रहंदे हुए सभिनि सां संबंध निभाईंदे हुए बि असांखे बुद्धि में हिकु ई सहारो हुजणो खपे, हिकु ई सर्व संबंधी हुजणो खपे, तॾहिं असां पास विद ऑनर्स थी सकता है। अच्छा, ओम शांति। बाबा की याद करो।